मेरा बि इन लाइ त मां तोखे हिते घुरायो। तूं वञी कामोरीअ सां ॻाल्हाए, नथी सम्झे पोइ वञी ढोलण जो को बंदोबस्त करणो पवंदो। इन वारिस जो आहे ॿियो के मूंसां हमेशा लाइ जुदाई जा मां कॾहिं बि तुंहिंजी कुंवार कोन थींदसि, भले मां ज़िंदा हुजां या मरी वञां। जिनसे खातिर तू मुसा अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे नेक्स्ट एपिसोड पथर दिल ड्रामे जी अपडेट ॾींदा हलूं। छा रबू मारियो वेंदो ढोलण जे हथां या इहो ख्वाब ॾिसी रहियो हूंदो आहे? ख्वाब में इहो सीन ॾिसंदो आहे त ढोलण गोली हलाईंदो आहे रबू जे मथां। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों वारिस खान हाणे कामोरी ते वाक़ई ज़बरदस्ती कंदो, शादी जे लाइ मञाइण जी कोशिशि कंदो, या कामोरी वरी हाणे वफ़ा करे रही आहे ढोलण सां? छा नेक्स्ट एपिसोड में हाणे जीजा भी ईअं छो करे रही आहे जो ख़िलाफ़ थी चुकी है कामोरी जे? दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा लाइक ऐं सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त अचण वारी क़िस्त में ऐं प्रोमो में तव्हां ॾिठो त जंहिंमें रबू खे गोली लॻाई वई ऐं रबू प्यालो करे वियो, लेकिन मरदो कोन रबू, इहो दिलि जाए कयो तव्हां। ॿी तरफ़ दोस्तों ऐं हाणे सांवल बि परेशान हूंदो आहे, पंहिंजी माउ सां वारिस खान जे बारे में ॻाल्हियूं कंदो आहे त कमु वारिस खान जा आहिनि सभई जेका बि आहिनि। ऐं ॿी तरफ़ हाणे जेको वारिस खान पंहिंजी माउ जे चवण ते लॻी कामोरी ते हथु खणंदो, उन खे धमकियूं ॾींदो, उन खे कोशिशि कंदो त मञाया शादी जे, ऐं दुश्मन पंहिंजा मारिया उन खे धमकियूं ॾींदो त उन्हनि खे मां मारींदुसि जंहिंजे लाइ तूं सोचे रही आहीं। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।